गवर्नमेंट डिग्री कॉलेज आदलपुर में चोरी थियण खिलाफ़ शागिर्दनि पारां डिग्री कॉलेज आदलपुर खां आदलपुर खडवा रोड ताईं रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते उस्तादनि शागिर्दनि पारां टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त डिग्री कॉलेज आदलपुर जे शागिर्दनि ऐं उस्तादनि पारां टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां डिग्री कॉलेज आदलपुर में चोरियूं थींदियूं पियूं अचनि, मगर इंतिज़ामिया पारां कंहिं बि क़िस्म जो तहरीक न वरितो आहे, जंहिंजे करे चोरियूं रोज़ मामूल बणिजी वियो आहे। हिननि SSP घोटकी समेत जाम इकरामुल्ला दारेजो ऐं ॿियनि वसरनि खे अपील कई आहे त डिग्री कॉलेज आदलपुर मां चोरी थियल सामान वापसी कराए डिग्री कॉलेज खे सिक्योरिटी फराहम कई वञे। कैमरामैन गुलाबदी कलवड़ सां गॾु माजिद अली कलवड़ो, टाइम न्यूज़ आदलपुर। अवल त गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज आदलपुर में बिजली कोन्हे, अने बिजली न हुअण जी सूरत में कॉलेज इंतिज़ामिया ऐं पंहिंजे दोस्तनि जी मदद सां असां हर साल सोलर प्लेट्स ऐं सोलर पखा वठंदा आहियूं, पर इंतिज़ामिया जी अदम दिलचस्पी, आदलपुर पुलिस जी नाअहली ऐं ॿियूं जेके बि असां वटि धुरियूं आहिनि उन्हनि जी अदम दिलचस्पी जे करे हर 6 महीने कॉलेज में का न का चोरी थींदी रहंदी, जेका वक़्तनि बे वक़्तनि असां इंतिज़ामिया खे, पुलिस डिपार्टमेंट खे ऐं ॿियनि लाॻापियल इदारनि खे रिपोर्ट कंदा रहूं था, पर उन्हनि जो को बि तदारुक कोन थो थिए। ही मिसकिननि जा ॿार आहिनि, ग़रीबनि जा ॿार आहिनि, जेके हिन चिटनि जी गर्मी में बग़ैर पखे जे वेही पढ़नि था। शायदि हिते जेकॾहिं को ॼाम ऐं ख़ान जो पुटु हुजे हा त ही क्लास जा सेंट्रली एयर कंडीशन हुजे हा ऐं असांखे बिजली बि मिली वञे हा। ही 6 दफ़ो आहे कॉलेज में चोरी थिए थी पई, पर जंहिंजो को बि तदारुक कोन थो थिए। इन खां अॻु में असांजा कंप्यूटर, असांजा पखा, लाउड स्पीकर, जेतिरा असीं पखा वठूं था, सोलर प्लेट्स पखा उहे चोरी था थी वञनि ऐं इंतिज़ामिया जे मथे में मका जुआ ई कोन थी सुरे त उनखे इहो कंसर्न ई न आहे त हीअ मिसकिन जा ॿार जेकॾहिं आदलपुर जा ॿार हिन क़ौम ऐं हिन मुल्क जा ॿार आहिनि, जेकॾहिं पुरसकून माहौल में तालीम हासिलु कंदा त हीअ मुल्क जो को सरमायो वञी थींदा। जेकॾहिं चिटनि जी गर्मी में तव्हां हिननि खे नेठनि उस में वेही क्लास वठाईंदव त अव्हां हिननि मां छा उमेदु कयो था, हीअ मुस्तक़बिल में अव्हांखे छा डिलीवर कंदा। सो मुंहिंजी लाॻापियल इदारनि ऐं वसवारनि सां इहा अपील आहे त ख़ुदा रा हीअ कॉलेज अव्हां सभिनि जो आहे, हीअ आदलपुर वासियुनि जो कॉलेज आहे, हिते तव्हां असांजा ॿार था पढ़नि, इन्हनि जी मालिकी कयो, असांखे पुलिस पिकट ॾियो ऐं पोयूं जेके चोरियूं हिननि जो तदारुक कयो वञे ऐं इनखे मुस्तक़िल बुनियादनि ते परमनेंटली इन इशू खे हल कयो वञे। जीअं त असां गवर्नमेंट डिग्री कॉलेज आदलपुर जा शागिर्द आहियूं, असांजे कॉलेज में 5 भेरो चोरी थी रही आहे, जंहिंजे करे असांजी पढ़ाई मुतासिर थी रही आहे। असांजी इंतिज़ामिया खां अपील आहे त असांखे चोरी वापसि करें ऐं सिक्योरिटी प्रोवाइड करें। चोरी कराइण वारे ते लख लानत, चोरी कराइण वारे ते चोर ते तो चोर चोरी पखो करे 100 ॿारनि जो टाइम ज़ाया कये, लानत चोर ते, लानत चोर ते, पक्के चोर ते लानत, अरे घिंट चोर ते लानत, ओ घिंट चोर ते लानत। डिग्री कॉलेज आदलपुर के, 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 आदलपुर कॉलेज के सिक्योरिटी दो, आदलपुर कॉलेज के, आदलपुर कॉलेज के चौकीदार हो, आदलपुर कॉलेज के